नवासा ख़बर शेयर कंदासीं। कराची मां हर साल बजट में जोगी वाद बावजूद सनत खातो सहूलतुनि जी फरहामीअ में नाकाम थी वियो आहे। टिन अस्पतालुनि जी हालत इंतहाई ख़राब आहे। निगरान वॾे वज़ीर जे हुक्मनि तहत सरकारी अस्पतालुनि जी सूरत हाल जी इंस्पेक्शन बि जारी आहे। शुरूआती तौर ते टिन सरकारी अस्पतालुनि जी इंस्पेक्शन मुकम्मल कंदे रिपोर्ट वॾे वज़ीर खे मोकिली वई। गुलाम मोहम्मद महर मेडिकल कॉलेज अस्पताल सखर, लियाकताबाद अस्पताल ऐं कोरंगी अस्पताल जी हालत इंतहाई ख़राब आहे। अवांखे ॿुधायूं पिया त सरकारी रिपोर्ट में अस्पतालुनि में सफ़ाई सुथराई जा नाक़िस इंतज़ाम हुजण, डॉक्टर्स जी खोट, सिटी स्कैन मशीन, डायलिसिस समेत ॿियूं मशीनूं नाकारा हुजण जी निशानदेही कई वई आहे। जॾहिं त कराची में सरकारी बंगलनि ते कब्ज़ा हुजण समेत ॿियनि मामलनि जी निशानदेही करे ज़िम्मेवारनि जे ख़िलाफ़ कार्रवाईअ जी बि सिफ़ारिश कई वई आहे। अवांखे ॿुधायूं पिया त मई 2022 में रिटायर्ड थी वियल अॻूणे MS फर्रुख शेर अञा ताईं बंगलो ख़ाली नाहे कयो। ज़िले ऐं पुलिस इंतज़ामिया ज़रिए बंगलो ख़ाली कराइण जी सिफ़ारिश कई वई आहे। सिंध गवर्नमेंट अस्पताल कोरंगीअ जा माली मामला क्लर्क हवाले थियल आहिनि, जॾहिं त अस्पताल जी बिल्डिंग ज़बून हाली जो शिकार थी वई आहे। रिपोर्ट में ॼाणायो वियो। रिपोर्ट में इहो बि ॼाणायो वियो त केतिरनि ई अस्पतालुनि जी भितियुनि जा चापड़ किरियल आहिनि, गंदगीअ जा ढेर लॻल आहिनि ऐं भितियुनि ते पान जी थुकुनि जा बि निशान मौजूद आहिनि। सिंध गवर्नमेंट अस्पताल लियाकताबाद जे वॾे अरसे खां सिटी स्कैन मशीन, इको मशीन ऐं डायलिसिस जूं 3 मशीनूं ख़राब पियल आहिनि। ख़बर अवांखे ॾियूं पिया कराची मां, जिते हर साल बजट में जोगी वाद बावजूद सिहत खातो सहूलतुनि जी फरहामीअ में नाकाम थी वियो आहे। 3 हॉस्पिटल्स जी हालत इंतहाई ख़राब आहे। निगरान वॾे वज़ीर जे हुक्मनि तहत सरकारी अस्पतालुनि जी सूरत हाल जी इंस्पेक्शन बि जारी आहे। शुरूआती तौर ते 3 सरकारी अस्पतालुनि जी इंस्पेक्शन मुकम्मल कंदे रिपोर्ट वॾे वज़ीर खे मोकिली वई आहे। अवांखे ॿुधायूं पिया त गुलाम मोहम्मद महर मेडिकल कॉलेज अस्पताल सखर, लियाकताबाद अस्पताल ऐं कोरंगी अस्पताल जी हालत इंतहाई ख़राब करार ॾिनी वई आहे। अवांखे ॿुधायूं पिया त सरकारी रिपोर्ट में अस्पतालुनि में सफ़ाई सुथराई जी नाक़िस इंतज़ाम हुजण, डॉक्टर्स जी खोट, सिटी स्कैन मशीन, डायलिसिस मशीन समेत ॿियूं मशीनूं नाकारा हुजण जी निशानदेही कई वई। अवांखे ॿुधायूं पिया त कराची में सरकारी बंगलनि ते कब्ज़ा हुजण समेत ॿियनि मामलनि जी निशानदेही करे ज़िम्मेवारनि जे ख़िलाफ़ कार्रवाईअ जी बि सिफ़ारिश कई वई। तफ़सील मालूम कंदासीं। लाइन ते मौजूद आहे सगीर चांडियो जी। सगीर, कहिड़ा तफ़सील आहिनि? हर साल बजट में वाद बावजूद सिहत खातो जेको सहूलतुनि जी फरहामी में नाकाम रहियो आहे। निगरान वॾे वज़ीर जे हुक्मनि तहत PMRT तरफ़ां सॼी सिंध जे सरकारी अस्पतालुनि जी सूरत हाल बाबति इंस्पेक्शन शुरू करे छॾी आहे। शुरूआती तौर ते 3 सरकारी अस्पतालुनि जी इंस्पेक्शन मुकम्मल करे रिपोर्ट वॾे वज़ीर खे मोकिली वई आहे। गुलाम मोहम्मद महर मेडिकल कॉलेज अस्पताल सखर, लियाकताबाद अस्पताल कराची, कोरंगी अस्पताल कराची जी जेका आहे हालत इंतहाई ख़राब करार ॾिनी वई आहे। सरकारी रिपोर्ट में अस्पतालुनि में सफ़ाई सुथराई जा नाक़िस इंतज़ाम हुजण, डॉक्टरनि जी खोट, सिटी स्कैन मशीन, डायलिसिस समेत ॿियूं मशीनूं जेके आहिनि उहे नाकारा हुजण जी निशानदेही कई वई आहे। रिपोर्ट में चयो वियो आहे त सरकारी बंगलनि ते कब्ज़ा आहिनि। ॿियनि मामलनि जी बि जेको उहा निशानदेही करे ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ कार्रवाई जी सिफ़ारिश कई वई आहे। रिपोर्ट में चयो वियो आहे मई 2022 में रिटायर्ड थी वियल अॻूणो MS फर्रुख शेर आहे, उहो अञा ताईं बंगलो उन ख़ाली नाहे कयो। ज़िले ऐं पुलिस इंतज़ामिया जे ज़रिए उहो बंगलो ख़ाली करायो वञे, जॾहिं त सिंध गवर्नमेंट अस्पताल कोरंगी जा मामला जेके आहिनि उहे हिकु किलारे के हवाले थियल आहिनि। सिंध गवर्नमेंट अस्पताल कोरंगी जी रिपोर्ट में ॼाणायो वियो आहे त अस्पताल जी बिल्डिंग जेका आहे उहा ज़बून हाली जो शिकार आहे। केतिरनि ई भितियुनि जा चापुर किरी पिया आहिनि त किथे दीवारुनि खे जेको आहे उहो ॾार पियल आहिनि, गंदगी जा ढेर आहिनि, पान जी जेका आहे उहो निशान मौजूद आहिनि दीवारनि ते। अस्पताल जूं केतिरियूं मशीनूं जेके आहिनि उहे ख़राब आहिनि, जिन में एक्सरे मशीनूं, अल्ट्रासाउंड, सिटी स्कैन ऐं ॿियूं मशीनूं जेके आहिनि उहे नाकारा बणियल आहिनि। लियाकताबाद जेको आहे उहे अस्पताल जी इंस्पेक्शन जी रिपोर्ट में ॼाणायो वियो आहे त वॾे अरसे खां सिटी स्कैन मशीन, एको मशीन, ऑटोक्लेव, सीरेम मशीनूं ऐं डायलिसिस जूं 3 मशीनूं जेके आहिनि उहे ख़राब पियल आहिनि। अस्पताल में सिक्योरिटी, सफ़ाई सुथराई जा इंतज़ाम बहितर न हुजण, ग्रेड 18 जे डॉक्टरनि जी खोट हुजण जी निशानदेही कई वई आहे। ज़िम्मेवारनि जे ख़िलाफ़ कार्रवाई करण जी सिफ़ारिश कई वई आहे। जी
सगीर जांडे तफ़सील ॿुधाइण लाइ महिरबानी।